MNN न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया मोना तवानी ज़ीरा MNN टीवी। नाज़रीन, पीपल्स पार्टी ज़िले हैदराबाद जे नायब सदर गुलाम हैदर शाहनी PP के अलविदा चई सिंध तरक्की पसंद पार्टी में शमूलियत इख्तियार करे छॾी आहे। वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे असांजो नुमाइंदो मोहम्मद अली रिंद। जी मोहम्मद अली रिंद, कहिड़ा तफ़सील आहिनि तव्हां वटि? जी मोना, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदर शाहनी साहिबु जेको कुझु वक़्तु पहिरीं सिंध तरक़ी पसंद पार्टी खे छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जॉइन कयो हो। अगरि सियासी तौर ते ॾिठो वञे त हैदर शाहनी साहिब जो तमामु वॾो कदकाठ आहे सियासत जे हवाले सां। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जॉइन करण खां पहिरीं इहा साॻी सिंध तरक़ी पसंद पार्टी हुई जंहिंमें हैदर शाहनी साहिबु वाइस चेयरमैन तौर बि रहियो ऐं मरकज़ी उहिदनि ते रहियो आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जी जेका तहरीक हली हुई कालाबाग डैम ऐं थल कैनाल ख़िलाफ़ हली हुई, उन में हैदर शाहनी साहब सफ़े अवल में वेही पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़िलाफ़ नारेबाज़ियुनि में हिसो वरितो हो। पर थोरे वक़्त में जॾहिं कादिर मक्सी साहब सां हैदर शाहनी साहब जा कुझु पार्टी इख़्तिलाफ़ात थिया त हिननि ऐलान कयो हो पार्टी खे छॾण। पीपल्स पार्टी साइड सां लॻायो या पाण लॻी विया हुआ, इहो त हाणे हैदर शाहनी साहब पाण ई ॿुधाए सघंदा। पर हिन वक़्तु हैदर शाहनी साहब वापसि सिंध तरक़ी पसंद पार्टी खे जॉइन कयो आहे, जंहिं सिलसिले में हिन वक़्तु सिंध तरक़ी पसंद पार्टी जो मरकज़ी जेको हाउस आहे, मरकज़ी हेड ऑफिस आहे, उते हैदर शाहनी साहब पंहिंजे साथियुनि सां जेके हैदर शाहनी साहब सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कई हुई, सिंध तरक़ी पसंद पार्टी खे छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी में विया हुआ, उहे हिन वक़्तु तरक़ी पसंद हाउस ते मौजूदु आहिनि। तरक़ी पसंद हाउस ते हिन वक़्तु डॉक्टर कादिर मक्सी, डॉक्टर हमीद मेमण, हैदर मला, मोहम्मद अली अबड़ो ऐं ॿिया मरकज़ी अॻवान मौजूदु आहिनि। MNN न्यूज़।